मटियारी PS 57 जो GDA उम्मीदवार हाजी जलाल शाह जामोट साफ़ी मोहम्मद सुलेमान जी वालदा जी ताज़ियत लाइ उॾेरो लाल फोतो ताज़ियत खां बाद मीडिया नुमाइंदनि सां मुखातिब थींदे हाजी जलाल शाह चयो त असांजो उथण वेहण ऐं जीअण मरण मटियारी तालुके जी अवाम सां आहे। ऐं सिर्फ़ इलेक्शन करे न हूअं बि तर जी अवाम जी हर ख़ुशी ऐं ग़मीअ में पर्सनली तौर शरीक थियण खे तरजीह ॾींदो आहियां त जीअं अवाम जी हर ॾुख सुख टाइम मंझि पंहिंजी वसाहर हर मुमकिन मदद करे सघां। ताज़ो बरसातुनि दौरान बि आउं पर्सनली तौर मटियारी जी अवाम सां हर हंधि गॾु हुयसि ऐं वसाहर हर मुमकिन मदद बि कई। मुखालिफ़नि वांगुरु न आहियां जिन खे रुॻो इलेक्शन वेझी अचण महिल ओचितो अवाम जो ख़्यालु ईंदो आहे। इंशाअल्लाह इलेक्शन खां पोइ बि तव्हां मूंखे अवाम जे विच में ॾिसंदा। मुखालिफ़नि वांगुरु इस्लामाबाद या कराची में न, जेके अवाम जे वोटनि ते मुंतख़िब थी ऐवाननि में पहुचण बाद उन अवाम खे विसारे छॾीनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।